अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि करण वारा आहियूं ड्रामा सीरियल ॾाढनि जे जे बारे में। त हुन ड्रामे जे बारे में असां हिन वीडियो में ॿुधाईंदा तव्हांखे। त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहंदा ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। त ॾाढनि जे ॾे जी त आख़िर क़िस्त थी वई आहे, पर काफ़ी माण्हू अञा दोस्त सुवाल करे रहिया आहिनि त छा ही ॾाढनि जो ॾे ईद खां पोइ हलंदो। त हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदा त ईद खां पोइ हलंदो या न। त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त इहे ई चांस लॻी रहिया आहिनि त ड्रामो ईद खां पोइ हलायो वञे धरतीअ ते, पर लॻे नथो त छो त ड्रामे जी आख़िरी क़िस्त थी विया ऐं ड्रामो 23 अदद में ई ख़तमु कयो आहे। पूरी नई रिकॉर्डिंग न आहे थियल आहे, त वधि में वधि 45 क़िस्तनि ताईं रिकॉर्डिंग थियल आहे ऐं 40 क़िस्तनि ताईं हिन ख़तमु कयो आहे। त इहो ई थी सघे थो त ड्रामो ईद खां पोइ न हले। ईद खां पोइ हिकु नओं जेको ड्रामो धरतीअ ते अचण वारो आहे उनजी बि रिकॉर्डिंग अञा शुरू कान थी आहे, पर उनजे बारे में ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। त थी सघे ईद खां पोइ ड्रामो हलणु शुरू थिए ऐं उनजी रिकॉर्डिंग शुरू थिए। ॾाढनि जो ॾे त धरती ते हाणे मुश्किल हले ऐं ड्रामो ख़तमु थी वियो। त इहो ई अॼु जी वीडियो।